नासिक गंबट में खबर मां शेयर कंदासीं। गंबट वेझो टंडो मस्ती थाने जी हद में मुड़स कारी इल्ज़ाम हेठि 35 साल कूंज उजण खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। इतला ते पुलिस पहुची जवाबदार जिंसार उजण खे गिरफ़्तार करे वरितो। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। गंबट मां इहा ख़बर मां शेयर कई पिया। गंबट पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जिंसार उजण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वासन जी मर्ज़ीअ मूजिबि केस दाख़िल कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कई पिया। गंबट वेझो टंडो मस्ती थाने जी हद में मुड़स कारी इल्ज़ाम हेठि 35 साल कूंज उजण खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। इतला मिलण ते पुलिस पहुची जवाबदार जिंसार उजण खे गिरफ़्तार करे वरितो। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। गंबट पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जिंसार उजण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वासन जी मर्ज़ीअ मूजिबि केस दाख़िल कयो वेंदो। आगा कई पिया के गंबट वेझो टंडो मस्ती थाने जी हद में मुड़स कारी इल्ज़ाम हेठि 35 साल कूंज उजण खे क़त्ल करे कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो आहे। इतला ते पुलिस पहुची जवाबदार जिंसार उजण खे गिरफ़्तार करे वरितो। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। गंबट मां सां ख़बर शेयर कई पिया। गंबट वेझो टंडो मस्ती थाने जी हद में मुड़स कारी इल्ज़ाम हेठि 35 साल कूंज उजण खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। इतला ते पुलिस पहुची जवाबदार जिंसार उजण खे गिरफ़्तार करे वरितो। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। गंबट पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जिंसार उजण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वासन जी मर्ज़ीअ मूजिबि केस दाख़िल कयो वेंदो। गंबट मां ख़बर मां शेयर कई पिया। गंबट वेझो टंडो मस्ती थाने जी हद में मुड़स कारी इल्ज़ाम हेठि 35 साल कूंज उजण खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील मां कंदासीं। गंबट मां द टीवी जे रिपोर्टर मुमताज़ मेमन खां। जी मुमताज़, आगाह कजो। बिल्कुल माली मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त गंबट वेझो टंडो मस्ती थाने जी हद ॻोठ मूसाणी में जेको आहे जवाबदार पंहिंजी ज़ाल कूंज उजण खे जेको आहे कारे जी तोहमत हणी जेको आहे हुनखे बेदर्दी सां कुहाड़ियुनि सां जेको आहे गलो कपे हुनखे क़त्ल करे छॾियो आहे। इतला ते जेको आहे टंडो मस्ती पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जेको आहे जेका मक़तूला औरत हुई हुनजी लाश जेको आहे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कराए छॾियो। हिन जो जेको जवाबदार हुयो मक़तूला औरत जो मुड़ुसु जिंसार उनखे जेको आहे टंडो मस्ती पुलिस कुहाड़ीअ समेत जेको आहे गिरफ़्तार करे ऐं हुनखे इलाक़नि में बंदि करे छॾियो आहे। उन सिलसिले में टंडो मस्ती पुलिस जो चवणु आहे त हिन वाक़े जी जेको आहे असीं जांच करे रहिया आहियूं। हीउ वाक़ियो जेको आहे कारे इल्ज़ाम सां जेको आहे पेश आयो आहे। मुड़ुसु जेको कारो इल्ज़ाम हणी पंहिंजी ज़ाल खे क़त्ल कयो, जेकी जेको आहे बर वक़्तु जेको आहे असां गिरफ़्तार कयो वेठो आहे। ऐं जॾहिं त जेका औरत आहे हुनजो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कराए छॾियो आहे। ऐं हिन वाक़े जो जेको केस आहे उहो वारसन जी मर्ज़ी मुताबिक़ जेको आहे दाख़िल कयो वेंदो। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वाक़े जो जेको आहे SSP कैप मलक ज़फर इक़बाल बि जेको आहे सख़्तीअ सां नोटिस वठंदी जेको आहे टंडो मस्ती पुलिस खे हिदायत कई आहे त जेको जवाबदार आहे जे पंहिंजी ज़ाल खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे हुनखे जेको आहे इबरतनाक सज़ा ॾियण लाइ जेको आहे पुलिस पंहिंजो अहम किरदारु अदा करे। जी महिरबानी मुमताज़ मेमन तफ़सीलनि जे लाइ।